अस्सलाम वालेकुम। अॼु आहे फ्राइडे 30 ऑगस्ट ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:30। मौसम झुड़ाली माशाल्लाह, सुबुह थधो आहे ऐं पखो न हलाए तॾहिं बि आराम सुकून सां वेही था सघूं। ऐं कल्ह सॼो ॾींहुं जेको मींहुं वसियो आहे न, बसि का हद न हुई। ऐं हिन महिल बारिश कोन्हे अल्हम्दुलिल्लाह। सो बारिश जो पाणी जेॾी घणी नेमत आहे न हिननि प्लांट्स जे लाइ, पर जेकॾहिं फुल टाइम हिननि में बीठो हुजे त पोइ इहे ई प्लांट्स सड़ी बि वेंदा आहिनि। यानी कोई बि पाणी अगरि हिननि में कंटिन्यू बीठो हुजे त उहे प्लांट्स सड़ी सघंदा आहिनि। सो अॼु सोचां थी त इहे जेके गुल किरियल आहिनि सुहिणा ऐं स्टाइलिश, हे त हिकिड़ो सुकल बि आहे, थोरा जमा करे रखां, इहे मूंखे क्राफ्टिंग में कमु ईंदा। सो बहरहाल, ऐं जे मींहुं न वसंदो त अङण जी सफ़ाई बि कंदमि, पर हेवी रेन ऐं तूफ़ान जी प्रिडिक्शन आहे। सो अलाह से ख़ैरु कंदो, मींहं बि शल ख़ैर जा हुजनि। हाणे नाश्तो करे आई आहियां। अॼु दिलि पई चए पंहिंजे लाइ ऑमलेट ठाहियमि, बसर ऐं धाणा विझी, मज़ो ईंदो आहे ॾाढो। सो खाई पी ऐं हाणे वांदी थी आहियां। खीर रखी आई आहियां गरम करण जे लाइ, त जीअं मां ॾही ठाहे सघां। हल्की बाहि ते चुल्हे ते छॾे आई आहियां त तेसि ताईं मूं चयो ॿाहिरां जो थोरो व्यू ॾिसी अचां, थोरो प्लांट्स जो बि हाल वाल वठी अचां, थोरियूं तव्हां सां बि ॻाल्हियूं करे अचां, तेसि ताईं खीर बि हल्को गरम थी वेंदो। सो इलाही सारा ॾाढो माशाल्लाह माशाल्लाह भरपूर हिन दफ़े जेको आहे न फ्रूट आयल आहे हिन प्लांट ते। सो ॾेखारे कोन थी सघां, कैप्चर नथो थिए, कुझु कुझु तव्हांखे नज़र बि ईंदा। सो अलाह जी कुदरत आहे, रब जा शान आहिनि। त इहा आहे सूरत हाल। प्लांट सभु मज़े में आहिनि। अंदरनि खे त मां ॾेई चुकी हुयमि मींहं जो पाणी, त उन्हनि खे लिमिटेड पाणी आयल आहे, त उहो वधीक सुठो आहे उन्हनि जे लाइ। सो हाणे अंदरि वेंदमि त पहिरियों सभिनी खां वञी ॾही ॼमाईंदमि, त जो इहो कमु मुंहिंजो थी वञे। ॾही बिल्कुलु थोरी बची आहे, ॾही टोटल इहे बची आहे, छो त असां खीर न पीअंदा आहियूं, असां ॾही घणी खाईंदा आहियूं। ऐं ॾही कैल्शियम सां भरपूर आहे। मुंहिंजे ख़्याल में थोरो मां पढ़ियो किथे त खीर खां वधीक कैल्शियम ॾहीअ में आहे। बहरहाल, खीर जो यूज़ ज़रूरी आहे ज़िंदगीअ में, चाहे कहिड़ी बि सूरत में हुजे। सो हाणे मां प्यालो कढां ऐं ॾही ठाहे हुनखे हिकु पासे रखां, पोइ जी ख़बर न आहे त मां छा कंदमि। ऐं सुराण जो जेको हुयो, अॼु ॿारनि जी थी वई आहे मोकल, सुराण वई आहे स्कूल, त सुराण जो जेको प्रोजेक्ट हुयो जंहिंजे लाइ कल्ह असां एॾी तयारी पिया कयूं, उहो पोस्टपोन थी वियो आहे। उहो पोइ थींदो, छो त बरसाति जे करे स्कूल बंदि थी विया आहिनि, ॿार न ईंदा। सो थांव बि सुबुह सवेल धोई वई, छो त अॼु थोरो लेट वञिणो हुयसि। त हे ॿिया थांव हाणे मां ख़ाली कया आहिनि, इहे वरी थोरी देरि खां पोइ मूड ठाहींदमि पंहिंजो, पोइ अची मां थांव धोईंदमि। अल्हम्दुलिल्लाह, अॼु मां 2 सूट कटे वरिता, हिकिड़ो हे ऐं हिकिड़ो ऑफ वाइट। सो अॼु शायदि सिलाई जो मां करे सघां या न करे सघां कमु शुरू, पर कटिंग थी वई त हाणे मिड़ई कटिजी विया आहिनि त सिबजी बि वेंदा इंशाअल्लाह। भाॼीअ वारो आयो त हुनखां बसर ऐं सावा मिर्च वरिता आहिनि। बाक़ी भाॼियूं त अल्हम्दुलिल्लाह आहिनि, कुझु फ्रीज़ थियल आहिनि, कुझु फ्रिज में आहिनि। खीर बि ॾेई वियो, उहो बि रखियमि कढ़ण लाइ। ऐं ॾही हिते माशाल्लाह अलाह कंदो ॼमी वेंदी सुठी ॾही। सो हाणे डिसाइड कंदमि त मंझंदि लाइ मूंखे छा पचाइणो आहे। कुझु आइडिया न आहे मूंखे, जुमो बि आहे अॼु, उहा तयारी स्पेशली क़ुर शरीफ़ पढ़णु ख़ासि तौर ते। सो इहो सभु कुझु थींदो। सो ॾिसां त हाणे पचायां छा थी लंच में, छो त 11 थी चुका आहिनि। हवा एॾी तेज़ आहे जंहिंजी हद न आहे, ऐं हे त वण सफ़ा ईअं ॿिटा पिया थी वञनि। अलाह रहम करे। अॼु प्रिडिक्शन बि आहे शदीद तूफ़ान जी ऐं सामुंडी तूफ़ान जी बि ऐं तेज़ बरसाति जी बि। अलाह ख़ैरु कंदो, अलाह रहम कंदो, शल को इन सभु शइ मां को नुक़सानु न थिए। केॾी तेज़ हवा आहे, ऐं इन सां गॾु गॾु सनी सनी बूंदा बांदी बि थिए थी, उहा फुहार अलॻि पइजी रही आहे। हलूं था किचन में। थांव अंदरि करे छॾियमि, जेके सुबुह सुराण धोई वई, ऐं हाणे हे थांव कुझु मां धोई छॾींदमि। थोरा थोरा थांव धोइणु आसानु हूंदो आहे। ऐं मूंखे सम्झ में न पियो अचे मां छा पचायां, त मां पावनि जो हिकिड़ो हिसो कढी रखियो आहे, त इहो डिफ्रॉस्ट थिए त पोइ इनखे गरम करे मानी पचाईंदमि। तेसि ताईं चुल्हो साफ़ु कंदमि ऐं हे थांव धोई वठंदमि। 4:30 थिया आहिनि हिन महिल। ऐं मंझंदि जो असां लंच में पावा कोन खाधासीं। राति वारो थोरो पुलाउ बचियल हो, हालांकि उन में मच्छी बि न हुई, पर फ्रेश ॾहीअ सां उहो पुलाउ असां खाधोसीं ॿिनी माउनि धीअनि। पूरो सारो हुयो,
हिन महिल मुंहिंजी शिद्दत सां बसि तड़पां पई, दिलि पई चए त पकोड़ा खावां, उहे बि गिदामिड़ी जी चटणी सां। केचप मूंखे मूर न वणे, मां बसि ईअं ज़िंदगीअ में मां सॼी उमिरि में को टोटल मिलाए करे जेतिरा मां ड्रॉप्स खणंदी आहियां केचप जा, त मां शायदि 1 टेबल स्पून पंहिंजी ज़िंदगीअ में केचप खाधी हूंदी। हीअ आहे फूदने जो पेस्ट, आख़िरी हिसो हीअ मां ठाहे रखियो ऐं शायदि हीअ मां शेयर बि कयो आहे। हा, त असांखे जॾहिं चटणी ठाहिणी हुजे त इहो पेस्ट जेकॾहिं ठहियलु हूंदो त वाह वाह थी वेंदी। हिते मां गिदामिड़ी जेका भिजाई आहे गरम पाणीअ में, त जीअं इहा जल्दी सां ॻरी वञे हिन में। ऐं मां हाणे बेसण भिजाए ऐं उन खां पोइ भाॼियूं कटींदमि, छो त बेसण खे भिजण जे लाइ कुझु टाइम ॾियणु ज़रूरी हूंदो आहे। सो बसि ठाहे वठां त तव्हां सां शेयर थी कयां। माशाल्लाह चटणी तयारु आहे। हिन में जेको बि मूंखे मिर्च मसालो विझणो आहे उहो मां विधो आहे। ऐं इलाही देरि त मूंखे भाॼियूं कटण में लॻी, सुराण खे डिस्टर्ब न कयमि। मां चयो अॼु बसि पंहिंजी मुड़ुसी करणी पवंदी मूंखे। सो हिनखे प्रॉपर मिक्स कंदमि ऐं मां पकोड़ा विझंदी आहियां हथ सां। ऐं तेल गरम थी वियो आहे, हिकिड़ो ज़रड़ो बेसण जो विझी ॾिठुमि त उहो फस्ट क्लास जेको आहे तेल तयारु आहे पकोड़ा तरण जे लाइ। सो हाणे कयां थी बिस्मिल्लाह। माशाल्लाह पकोड़ा पचणु शुरू आहिनि ऐं यकीन कयो वात में पाणी थो अचे। मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हांखे बि ईंदो हूंदो। ऐं मुंहिंजे चैनल ते इलाही सारियूं पकोड़नि जूं रेसिपीज़ आहिनि, त तव्हां सर्च करे सघो था, जीअं त मिक्स वेजिटेबल पकोड़ा, फ्रिटर्स ऐं पालक जा पकोड़ा ऐं लच्छा पकोड़ा, ॿियो त मिर्चनि जा पकोड़ा, इलाही सारी वैरायटी पकोड़नि जी मां वीडियोज़ ठाहे चुकी आहियां जेके मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहिनि। जेको बि तव्हां मां उहो ॾिसणु चाहे, इंट्रस्टेड हुजे त उहो आराम सां नालो लिखी उन्हनि पकोड़नि जो बाय नसरीन वफ़ाई, ठीकु आहे। जीअं चिली पकोड़ा रेसिपी बाय नसरीन वफ़ाई या लच्छा पकोड़ा बाय नसरीन वफ़ाई, त ईअं तव्हां लिखंदव त तव्हांखे उहे वीडियोज़ आराम सां मिली वेंदियूं। सो इंजॉय था कयूं असां। मौसम आहे, मौक़ो आहे, मज़ो आहे, रस्म दुनिया भी है, मौक़ा भी है, दस्तूर भी है। बारिश मुंद में पकोड़नि खाइण जो असां पाकिस्तानियुनि खे ख़ासि तौर ते शौक़ु आहे। सो इहो शौक़ु हिन महिल पूरो थी रहियो आहे। हालांकि इलाही ॾींहंनि खां मूंखे पटाटनि जा समोसा बि खाइणा आहिनि। हिकु दफ़ो असां ॿाहिरि वियाऊं त मां बेकरीअ तां बि पुछियो आहे त कीमे जा ऐं चिकन जा मिलनि था, पटाटनि जा न पिया मिलनि। सो बसि कंहिं ॾींहुं जुनून चढ़ंदो, दौरो पवंदो त उहो बि ठाहे वठंदमि इनशाला। उहा रेसिपी बि अथव मुंहिंजूं समोसनि जूं, कीमे जा समोसा बि ठाहिया अथमि ऐं पटाटनि जा बि। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह मज़ेदार पकोड़ा तयारु थी विया ऐं हीअ चटणी, ऐं मां त खाई पंहिंजो पेट बि भरियो ऐं अञा ताईं एॾा सारा बची पिया आहिनि। सुराण आई आहे हाणे खाइण लाइ, ऐं बचंदा त मां सुभाणे वरी इन्हनि खे गरम करे वापसि खाईंदमि, छो त मुंहिंजो पेट त भरिजी वियो आहे, मुंहिंजी नियत न भरी आहे। सो दिलि ईअं पई चए त अलाए केॾा सारा पकोड़ा हुजनि न, त मां उहे एॾा सारा ठाहिया आहिनि, खाधमि जेतिरा बि बाक़ी पिया आहिनि दिलि जी तसलीअ लाइ, त हा अञा आहिनि। सो 3 पहिरीं जी हाणे अज़ान आई आहे त असां कंदासीं हाणे निमाज़ जी तयारी। हे आयो आहे मुंहिंजो पार्सल हाणे सो हिनखे खोले ऐं तव्हां सां शेयर थी कयां त छा घुरायो आहे मां। दराज़ ज़िंदाबाद, इहे मां इस्लामाबाद में वरिता। उहे हिननि खां थोरा वॾा बि हुया ऐं मोटा बि हुया। हे हा, इस्लामाबाद जी संडे बाज़ार में। पर हे जेके मां घुराया आहिनि दराज़ तां, हिन जी मां टोटल प्राइस डिलीवरी चार्ज समेत 800 रुपया, 804 रुपया हिन ते लिखियलु आहे, पे कया आहिनि। सो मां हे वरिता हुआ 4 इस्लामाबाद मां। उहे हिननि खां वॾा बि हुया, थुल्हा बि हुया। त जेके ग्रिल में मुंहिंजूं कुनियूं टंगियल आहिनि न, जिनमें मनी प्लांट लॻल आहे, त मूंखे उहे हैंग करे ॾाढो मज़ो आयो। त हे मूंखे हाणे नज़र आया दराज़ ते, त मां जेको ॾाढो ख़ुशि थियमि त हे मिलनि था आराम सां, न त पहिरियों त मूंखे ख़बर न हुई त किथां मिलंदा। ऐं सची ॻाल्हि इहा आहे, जेके मां इस्लामाबाद मां वठी आई आहियां न, उहे आहिनि जंहिंमें कासाई गोश्त टंगींदा आहिनि, वॾा वॾा गोश्त जूं रानूं पीसिस, पूरा पूरा ॿकरा टंगींदा आहिनि, उहे आहिनि कासाई वारा। ऐं सुरण मां उहे वरिता बि उन मां हुया, मां जंहिं पासे गोश्त मच्छी पियो मिले उतां वरिता हा। सो बहरहाल उन्हनि में मां कुनियूं टंगियूं, उहे मुंहिंजा मींहं में थी विया आहिनि ख़राबु यानी ज़ंग लॻी विया, बाक़ी हूअं त माशाल्लाह ॾाढा मज़बूत आहिनि। सो मां इन मोहबत में हे घुराया, छो त मुंहिंजी ग्रिल में अञा इलाही सारी स्पेस आहे, त मां उन में वरी के नंढियूं नंढियूं डेकोरेशन जूं शयूं कुझु न कुझु मां इनशाला टंगींदमि। सो ॾाढो मज़ो आयो। जीअं मां पहिरियों बि चयो त दराज़ सां अगरि असां 2-3 सवनि जी का शइ था घुरायूं, उहा असांखे हक़ीक़त में महांगी थी पए, छो त उन ते वरी 200-250 जेके आहिनि डिलीवरी चार्जिस बि ॾियो।
पर छा आहे त हिन खे मां किथे ॻोल्हियां, किथे किथे रुलां हा, पर हीअं मूंखे घरु वेठे दर ते अची मूंखे मिलियो त मुंहिंजो टाइम बि बचियो ऐं मुंहिंजो टेंशन बि बचियो, ख्वारी बि बची। सो बहरहाल हाँ आउटिंग न थिए त न थिए, मां घरु वेठे ऑडर करण वारी माई आहियां। आउडर आदिया चवंदी आहे आउडर। सो बहरहाल मज़ो आयो ॾाढो, हे घुराइनि त मां सोचियो तव्हां सां बि शेयर कयां। अच्छा किचन में अगरि रेलिंग लॻल हुजे हिकिड़ी रॉड, त उन में हे टंगे करे हिन में इलाही सारियूं फ्राइंग पेन्स ऐं छाणियूं ऐं टंडर्स ऐं जेको बि शयूं हूंदियूं टंगे थियूं सघजनि, वॉशरूम में टंगे थियूं सघजनि, किथे बि हाणे पंहिंजी मर्ज़ी आहे। पर हिननि खे टंगण लाइ कोई रॉड खपंदी, त मूं वटि त मथे ग्रिल लॻल आहे ॿाहिरि भित में, ॿाहिरीं भित में, त मूंखे उन में टंगण में हीअ आसानी थींदी। सो हीअ ई मुंहिंजी अॼु जी घरु वेठे शॉपिंग। तव्हांखे यादि हूंदो इहे बकेट ऐं इहे पन मां वठी आई हुयमि, सफ़ा मूंखां विसरी विया आहिनि, त मूंखे हिननि खे बि अरेंज करिणो आहे। सो हिननि खे मां हिन महिल धोई रखियो आहे। सो जीअं हिननि जो पाणी ड्राई थिए त हिन में थोरो मूंखे महिनत लॻंदी, थोरो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सुहिणे नमूने हिननि खे कवर करण जे लाइ ऐं अरेंज करण जे लाइ थोरी महिनत करणी पवंदी। जीअं हे वायर आहे त हिन वायर खे कवर कंदमि ग्रीन कलर सां, ठीकु आहे, त पोइ हे वधीक सुठा लॻंदा, न त इहो ज़ंग लॻल तारूं हिन जूं इहे वायर्स पयूं नज़र ईंदियूं। सो हिननि खे हिते छॾियूं था त जीअं इहे आराम सां सुकंदा रहनि। ऐं बकेट बि धोई हिते रखी अथमि। हीअ त बिल्कुलु ब्रैंड न्यू आहे, हीअ त यूज़ ई न आहे थियल बकेट, पन मूंखे अञा लॻे थो त यूज़ थियल आहिनि, पर हे जेका आहे बाल्टी बिल्कुलु नई जो नई आहे। ऐं हीअ आहे बि प्लांटर, छो त तरे में हिन जे सुराख आहिनि। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मां हिन में मिटी विझंदमि त सुकल ई विझंदमि, जंहिंमें मां हे पन सेट करे सघां। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आलो आलो कुझु बि यानी आली मिटी या पाणी मां हिन बकेट में बिल्कुलु बि यूज़ न कंदमि। सांझी नमाज़ पढ़ी वरिती आहे। असांजी हिन महिल एक्टिविटी हूंदी आहे टीवी, यानी टीवीअ सां गॾु गॾु असां पंहिंजा कम बि कंदा आहियूं। पर टियों ॾींहुं आहे अॼु असांजी टीवी बंदि आहे, असांजी केबल बंदि आहे, बिल्कुलु नथी हले। सो चवनि था त बारिश ख़तमु थींदी त ठीकु कंदासीं। राति जी मानीअ जे लाइ पावा ज़बरदस्त डीफ्रॉस्ट थी विया आहिनि माशाल्लाह। ऐं तकड़ में अॼु असांखे बुख न आहे, छो त असां शाम जो पकोड़ा काफ़ी सारा खाई चुका आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढो अॼु बि भरपूर ॾींहुं गुज़ारियो आहे। कोशिशि कई पूरी मां त टाइम मुंहिंजो ज़ाया न थिए ऐं घणे खां घणा जेतिरा थी सघनि कम करे छॾियां। सो अलाह जो शुक्र आहे त वक़्त खे सजायो करण जी मां पूरी कोशिशि कई। सो तव्हां खां मां अॼु जे हिन ब्लॉग मां मोकिलायां थी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे ब्लॉग में वरी ज़रूरु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।